अस्सलाम व्यूअर्स, प्रोग्राम सुबह मेहरान सां गॾु आऊं आहियां अवांजी होस्ट सोया बलोच। उम्मीद आहे जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि वॾनि सां पंहिंजनि नंढनि सां। नाज़रीन, हीअ उहो सुबुह जो टाइम आहे जंहिंमें मॉर्निंग शो शुरू थिए थो ऐं वरी असां जेको आहे न ज़ाहिरा के शोज़ बि ॾिसी रहिया हूंदा, के वरी पंहिंजूं पंहिंजूं तयारियूं करे रहिया हूंदा, के जॉब ॾे, के स्कूल, के कॉलेज वञी रहिया हूंदा, के नाश्तो करे रहिया हूंदा। सभिनी जो रूटीन चेंज हूंदो आहे, हर कंहिंजो अलॻि पंहिंजो रूटीन आहे। पर असांखे घुरिजे त सभ खां अवल सुबुह जी जेका सोच हुजणु खपे सा इहो आहे त असांखे पंहिंजे पाण खे बि ख़ुशि रखिणो आहे, ॿियनि खे बि ख़ुशि रखिणो आहे। ॾिसो त जेकॾहिं असांजो को घर भाती आहे उहो अगरि डिस्टर्ब आहे या परेशान आहे त छा थो थिए, उन सां पूरो घर डिस्टर्ब थींदो आहे। उन खां अलावा असांजे जेके पाड़ेसिरी आहिनि उहे अगरि डिस्टर्ब थियनि था तॾहिं बि असां डिस्टर्ब थियूं था। त असांखे घुरिजे त असां पंहिंजे पाण जो ऐं पंहिंजे इर्द गिर्द जेके बि माण्हू आहिनि सभिनी जो ख़्यालु रखूं त जीअं माहौल ख़राबु न थिए। माहौल ख़राबु न थींदो तॾहिं असां तरक़ी मुमकिन आहे, तॾहिं माण्हू अॻिते सोची सघे थो, तॾहिं का प्लानिंग करे सघे थो। कुझु जॉब, पढ़ाई या का बि जेका एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि जे बारे में सोचण खां पहिरीं असांखे घुरिजे त असां सभ खां अवल पंहिंजे पाण खे ख़ुशि रखूं ऐं पोइ ॿियनि खे बि ख़ुशि रखूं। सो नाज़रीन, ऐं ॿियो ख़ुशियुनि जो जेको असांजो दारोमदार आहे उहो आहे असांजी एक्टिविटीज़ ते। त असां तालीम केतिरी था हासिलु कयूं, असां पंहिंजे पाण खे एक्टिव केतिरो था रखूं, घर में सफ़ाई केतिरी था कयूं, घर जो कमु केतिरो कंदा आहियूं, रांदियुनि में केतिरो असां जेको आहे न इन आहियूं। हाणे असां सभिनी उन्हनि सभिनी शयुनि खे नज़र में रखंदे, छो जो मुख़्तलिफ़ मुल्कनि में अगरि असां ॾिसूं था त उते छा थो थिए त हुते सभिनी एक्टिविटीज़ में इन रहंदा आहिनि ऐं असां में हिकिड़ो ई रूटीन हूंदो आहे। कॾहिं ज़ाहिर कुझु अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजो ॾाढो ख़्यालु रखंदा आहिनि, पंहिंजी केयर कंदा आहिनि ऐं पंहिंजे हर एक्टिविटी खे नज़र में रखंदे ऐं पंहिंजी ज़िंदगी खे ख़ुशगवार बनाइनि था। पर घणा माण्हू अहिड़ा आहिनि जेके सिर्फ़ु पंहिंजो जेको हिकिड़ो मक़सदु आहे उन मक़सद तरफ़ हूंदा आहिनि त मूंखे जेकॾहिं जॉब करणी आहे त बसि जॉब करणी आहे, उनखे ज़हन में खणी हलंदा आहिनि त भाउ असां जॉब वारा माण्हू आहियूं। ठीकु आहे, त इहो सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं माण्हू खे जॉब आहे, जेकॾहिं अगरि उहा कंहिं कारोबार वारो आहे या को ज़ाहिर मसरूफ़ियत आहे त इहा तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। पर उन मसरूफ़ियत सां गॾु असांखे घुरिजे त असां पंहिंजे पाण खे पंहिंजो ज़ाहिर हिकिड़ो सेटअप, पंहिंजी हिकिड़ी मैनेजमेंट हुजे त उन सां छा रहंदो आहे, जो असांजो जेको ज़हन हूंदो आहे उहो ख़ुशि हूंदो आहे। असां सभिनी कमनि खे सही सां खणी हलंदा आहियूं। असां जेको आहे पोइ ॿियनि जो बि ज़ाहिर ख़्यालु रखंदासीं, असां हर शइ खे एक्टिवली परफॉर्म बि करे सघंदासीं। सो नाज़रीन, अॼु खां जेके असांजे गेस्ट हिन प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि हुननि जो बि अवां सां तारीफ़ कराईंदुसि। हूअ बि रांदियुनि सां ऐं हूअ बि मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ सां तालुक़ु रखनि था। सो नाज़रीन, असांजी हमेशह मेहरान टीवी जी बल्कि कोशिशि रही आहे त सुठा सुठा जेके गेस्ट आहिनि उहे इनवाइट कयूं त जीअं असांजी जेका सुबुह आहे उहा बहितर गुज़रे। जेके असांजे प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि उहे असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघनि था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555 उहो डायल कंदा अव्हां बि पंहिंजूं तजवीज़ूं, पंहिंजा मशवरा ॾेई सघो था। नाज़रीन, जेको असांजो जेको प्रोग्राम आहे उन में ऐं पंहिंजूं जॾहिं कमेंट्स कंदा आहियो, जॾहिं तव्हां शामिलु थींदा आहियो त असांजो प्रोग्राम अञा वधीक बहितर थी वेंदो आहे, असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। असांजे जेके गेस्ट आहिनि उन्हनि जो मां तव्हांखे इंट्रोडक्शन कराईंदी हलां। असांजे जेके पहिरियां महिमान आहिनि से आहिनि डॉक्टर गुलज़ार उस्मान, एसोसिएट प्रोफेसर आहिनि लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ साइंसिस जामशोरो। असांजे जेके ॿिया महिमान आहिनि से आहिनि इक़बाल मेमन, डायरेक्टर स्पोर्ट्स आहिनि लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ साइंसिस जामशोरो। असांजे जेके ॿिया महिमान आहिनि से आहिनि मुनवर भुट्टो, डिप्टी डायरेक्टर आहिनि स्पोर्ट्स में ऐं लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ साइंसिस। ऐं टिन्ही महिमान खे भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में। ऐं अॼु जेके लम्स जा आहिनि असांजा माशाल्लाह टई गेस्ट, डॉक्टर साहब कीअं पियो लॻे सुबह मेहरान में अची करे? सुबुह मेहरान में हमेशह जीअं ख़ुशगवारियत महसूसु थींदी आहे, ख़ुशी थींदी आहे। ऐं हिकिड़ो त तव्हांजो वक़्तु बि ॾाढो सुठो आहे। सुबुह सुबुह हूंदी आहे न, हर सुबुह हिकिड़ी नई उमेद खणी ईंदी आहे, हिकिड़ी नई ख़ुशी मिलंदी आहे पूरी धरती खे, पूरे आलम इंसानियत खे। त इन करे सुबुह मेहरान में अचणु हमेशह ख़ुशगवार हूंदो आहे। सही। डॉक्टर साहब कीअं पियो लॻे? ज़बरदस्त। प्रोग्राम असां अॻे बि ईंदा रहिया आहियूं, ॾाढो सुठो प्रोग्राम आहे, ॾिसंदा बि रहिया आहियूं, बहितरीनु लॻे। सही। मुनवर भुट्टो साहब कीअं पियो लॻे? सही। हूअं रूटीन चेंज हूंदो आहे। सही। बिल्कुलु सही। 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 जी
सही, तमामु बहितरीनु, ॾाढो सुठो। अच्छा डॉक्टर साहब, हींअर जेको कोरोना पेंडेमिक आहे, इन कोविड-19 खां बचण लाइ छा करणु घुरिजे? ऐं ॿियो वैक्सीनेशन बि जेका थिए पई उन में केतिरो जेका हिकिड़ो लोकल माण्हू आहे केतिरो एक्टिवली परफॉर्म करे पियो, ऐं इन शइ खे ज़ाहिर आहे हिकिड़ो वैक्सीनेशन ओवरऑल दुनिया में थिए पई? जी बिल्कुलु। पहिरीं सुठी ख़बर इहा आहे त अल्हम्दुलिल्लाह असां वटि जेका कोरोना जे केसिस में ऐं उनजी जेकी कॉम्प्लिकेशन्स आहिनि उन्हनि जी शिदत में इलाही हद ताईं कमी आई आहे माशाअल्लाह। ऐं अॼु जी जेके फिगर्स आहिनि उन मुताबिक़ बि असां वटि ओवरऑल पूरे पाकिस्तान में जेको पॉज़िटिव केसिस अचण जो जेको रेशो आहे या उनजी जेको परसेंटेज आहे उहा 2% खां बि घटि आहे माशाअल्लाह। पहिरीं इहा सुठी ख़बर आहे। ऐं ज़ाहिर आहे इन हिसाब सां जेके अमवात थियनि पियूं उन्हनि में बि तमामु घणी कमी आई आहे, जेका सुठी ॻाल्हि आहे। ऐं इन में नो डाउट अल्लाह ताला जी महिरबानी त आहे ई आहे, पर गॾोगॾु जेके बि इदारा आहिनि असांजा जेके इन में कमु करे रहिया आहिनि ऐं अवाम खे ख़ासि तौर ते आउं क्रेडिट ॾींदुसि त उन्हनि सभिनी जे ताउन सां इहो मुमकिन थियो आहे, जो असां अल्हम्दुलिल्लाह हाणे आहिस्ता आहिस्ता हिन वबा मां काफ़ियत ताईं निकिरी चुका आहियूं। अलाह कंदो मुकमल तरह निकिरंदासीं। ऐं तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त इन में वैक्सीनेशन जो बि तमामु बहितरीनु किरदारु रहियो आहे ऐं असां वटि वैक्सीनेशन कोविड तेज़ी सां हली रही आहे। ऐं इनशाला इन स्पीड सां इन ज़ौक़ शौक़ सां माण्हू जेकॾहिं पंहिंजी ज़िमेदारी सम्झी करे ऐं वैक्सीनेशन सभई माण्हू कराए वठंदा त जल्दी ई असां पंहिंजी नॉर्मल रूटीन लाइफ में अची वेंदासीं ऐं अची विया आहियूं काफ़ी हद ताईं अल्हम्दुलिल्लाह। उन्हनि लाइ छा चवंदा जेके वैक्सीनेशन न पिया कराइनि ऐं जेके कहिड़ियूं रूमर्स आहिनि जेके फैलिजी वियूं आहिनि उन्हनि ते यकीन करे करे? हाँ, इन ते हाणे त काफ़ी ॻाल्हि थी चुकी आहे ऐं घणे हद ताईं माण्हू इन जे बारे में अवेयर थिया बि आहिनि, पर वरी बि असां सभिनी खे इहो लेसन या इहो मैसेज हिकिड़े ॿिए खे बार बार यादि कराइणो आहे त वैक्सीन जो कोई नुक़सानु कोन्हे, तव्हां वैक्सीन ज़रूरु करायो। ॾिसो पूरी दुनिया में वैक्सीनेशन थिए पई, साॻी वैक्सीनेशन, ऐं तव्हां अंदाज़ो लॻाए कि काफ़ी अहिड़ा मुल्क आहिनि जिन जूं 70-80% आबादियूं वैक्सीनेटेड थी चुकियूं आहिनि। असांखे त अञा डिघो सफ़र तय करणो आहे। असां अञा ताईं जूं अॼु जा जेके डेटा हुआ 1 करोड़ खां कुझु लख मथे असांजी वैक्सीनेशन डोज़िस लॻा आहिनि पूरे पाकिस्तान में। उनमें बि कोई 34-35 लख माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे मुकमल वैक्सीनेशन थी आहे ऐं 66-67 लख अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे 1 डोज़ थियो आहे, अञा ॿियो थींदो। त जेकी जिन दोस्तनि 1 करायो आहे उन्हनि खे ज़रूरु पंहिंजो ॿियो डोज़ मुकमल कराइणु घुरिजे ऐं असां सभिनी खे इहा वैक्सीन कराइणी ई पवंदी। हाणे जेतिरी देरि कंदासीं ओतिरो असांजो नुक़सानु आहे, छाकाणि त हाणे दुनिया खुले पई थी न। जिन जिन मुल्कनि में वैक्सीनेशन जो परसेंटेज सुठो आहे उन्हनि SOPs में बि कमी करे छॾी आहे ऐं उहे जेके आहिनि से पंहिंजी रूटीन उन में अची विया आहिनि। असां वटि बि अल्हम्दुलिल्लाह असांजी यूनिवर्सिटियूं खुली वियूं आहिनि, असांजा स्कूल खुली विया आहिनि, तालीमी सिलसिलो ऐं असांजो जेको कारवां वारा ज़िंदगी जो कारोबार ज़िंदगी आहे उहो सभु नॉर्मल तरफ़ अचे पियो ऐं इहो वैक्सीनेशन सां ई मुमकिन थींदो। सही। अच्छा अॼु जुमे जो ॾींहुं बि आहे त हाँ यकीनन बरकतूं हुन जो सभु खां अवल त जेको आहे जुमो मुबारक। बिल्कुलु जुमो मुबारक ऐं सभिनी ॾींहंनि जो सरदार हूंदो आहे जुमो। त असां त इहो चवंदासीं इन भलारे ॾींहं ते अचो त अहद कयूं त असां जल्द अज़ जल्द जेके दोस्त रहनि था उहे पंहिंजी वैक्सीन बि कराईंदा, घणी दर दुआ बि कंदासीं त अलाह ताला कंदो इन पैंडेमिक जे इन वबा मां असां जेको सो ख़ैरु कोबी सां निकिरी ईंदासीं ऐं हिकु भेरो ॿीहर ख़ुशियुनि भरी ज़िंदगी उहा इंशाल्लाह इंजॉय कंदासीं। जुमे जो ॾींहुं एॾो भलारो ॾींहुं हूंदो आहे त इन में आहे त सॼे ॾींहं में हिकु अहिड़ी घड़ी हूंदी आहे जंहिंमें जेका बि दुआ घुरिजे त उहा क़बूल थी वेंदी आहे। त ज़ाहिर आहे असां सभिनी जूं दुआऊं आहिनि त अलाह साईं भलाई कंदो, बहितरी ईंदी। एजुकेशन जेका हींअर आहे ॾिसो था त वरी इन कोविड-19 जे करे काफ़ी ॿारनि जी डिस्टर्ब थी वई आहे त ऑनलाइन क्लासिस वरी हाणे स्कूल्स बि जेको आहिनि शुरू थी विया आहिनि, के वरी अञा किननि जा अञा क्लास जेको आहिनि रिज़्यूम कोन थिया आहिनि। त इन हवाले सां छा चवणु चाहींदा त ॿार हाणे कीअं वरी वापसि उन ज़हन सां अचनि जीअं पहिरियां पढ़ंदा हुआ? असल में इन में मुंहिंजो पर्सपेक्टिव इहो आहे त असांखे घणी मायूस थियण जी ज़रूरत कोन्हे। ॾिसो हीउ हिकिड़ो अहिड़ो फेनामिना हो जेको कंहिंजे वस में न हो, हिकिड़ो नेचुरल हिकिड़ी शइ हुई, उहा आई ऐं पूरी दुनिया डिस्टर्ब थी आहे। ईअं न आहे त असां वटि हाँ ईअं बिल्कुलु न आहे, पूरी दुनिया मुतासिर थी। इवन असांजा पाड़ेसरी मुल्क त इलाही घणा मुतासिर थिया आहिनि। अच्छा तालीम जी ॻाल्हि कजे त वरी बि कोशिशूं वरितियूं पिए माण्हुनि। तव्हां असां सभु इन ॻाल्हि जा शायदि आहियूं त असांजा ॿार जेके आहिनि से किथे ऑनलाइन सही हलियो पिए, किथे थोड़ा प्रॉब्लम्स हुआ, टेक्नोलॉजी इश्यूज़ हुआ, पर उन जे बावजूद बि सफ़ा ॻाल्हि बीठी कान ऐं सिलसिलो हलियो पिए ऐं हाणे करे वठंदासीं इंशाल्लाह। ऐं सम्झां थो त इन ते वेही असांखे घणे परेशान थियण जी आहे। ॿारनि खे डिप्रेस बि न करणु घुरिजे त बाबा हीउ थी वियो, पढ़ाई कोन थी आहे, तव्हांजो साल वियो हलियो। बाबा ज़िंदगी हूंदी त अहिड़ा साल असांखे खोड़ मिलंदा ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता ज़िंदगी न हूंदी, असां बीमारी में या उनजे करे अमवात थी वेंदियूं त पोइ त उहा पढ़ाई बि कहिड़े कम जी थींदी। तंहिं करे कुझु विञायो कोन्हे मुंहिंजे ख़्याल में। ऐं पाण हिकिड़ो उस्ताद टीचर बि आहियां
त को मसइलो न आहे। असांजे ॿारनि में ऐं असांजे पेरेंट्स असांजे टीचर्स सभिनी में इहा एबिलिटी आहे त इनशाला इन जेको लॉस आहे इनखे ओवरकम करे वठंदा ऐं इनशाला असां वरी उन साॻिए जोश ऐं जज़्बे ऐं जुनून सां अॻिते वधंदासीं इनशाला। काफ़ी हौसलो मिली वियो न आहे एग्ज़ैक्टली हा जी जी अच्छा जे बिल्कुलु प्राइमरी जेकॾहिं शागिर्दनि जी ॻाल्हि कजे त हुननि जो त काफ़ी गैप अची वियो त हुननि जूं वरी आदतूं ॿारनि जूं थोरी चेंज थी वियूं आहिनि। हा त बिल्कुलु उन्हनि खे कीअं मोटिवेट कजे छो उन्हनि खे त हिकिड़ो इहो बि कोन्हे त पेंडेमिक अची वई असांजी पढ़ाई डिस्टर्ब थी वई एतिरी समझ बि कोन्हे। सही सही हा मुंहिंजो ख़्यालु आहे इन जो सुठो जेको हल आहे मुख़्तलिफ़ हल थी सघनि था मे बी मुंहिंजे ओपिनियन खां माण्हू दोस्त एग्री न बि कनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त असां इहो ज़िक्र ई न कयूं न ॿारनि सां त तव्हां ही करे छॾियो हुजे हाणे हुननि खे ईअं वठूं जीअं हू नवां बसि स्टार्ट थियनि पिया स्कूल में जीअं नओं ॿार ईंदो आहे ज़ाहिर आहे उहो थोरी शरारत बि कंदो आहे थोरो इमेच्योर बि हूंदो आहे त नो प्रॉब्लम असां उन्हनि ते घणो उहो न कयूं तनक़ीद न कयूं घणी सख़्ती न कयूं। इवन गवर्नमेंट बि चयो आहे त भई तव्हां ठीकु आहे एग्ज़ामिनेशन ज़रूरु वठो पर उन्हनि खे उहो एज बि ॾियो इहो ज़हन में रखो त हिकिड़ी शइ थी वई आहे बाक़ी नए सिरे खां स्टार्ट वठो त उमेद आहे त ॿार जॾहिं उन्हनि मां उहो ख़ौफ़ ऐं उहो पुराणी जेका ॻाल्हि निकिरी वेंदी न त इनशाला उहो ओवरकम करे वठंदा। तव्हां सम्झो थो मुंहिंजे ख़्याल में कोई अहिड़ो नुक़सानु कोन थियो आहे घणो थियो आहे उहो अनअवॉइडेबल हो उन करे कंहिंजो हुन में ॾोह न आहे न उस्तादनि जो न पेरेंट्स जो न ई वरी स्टूडेंट्स जो तंहिं करे इन ते वधीक डिस्कस थींदी ॿिए सेगमेंट में असां सां वरी इकबाल साहब आहिनि मुनवर साहब आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थींदी। नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन जीअं त जुमे जो ॾींहुं आहे त असांखे जुमे ॾींहुं घुरिजे त इबादतूं करणु घुरिजनि ऐं ॿियो त सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु करणु घुरिजनि त सुनतूं आहिनि ज़ाहिर आहे सफ़ाई सुथराई असां पंहिंजी बि ऐं घर जी बि जेकॾहिं कंदासीं त सभु सुनतनि में शुमार आहिनि ऐं बरकतनि भरियो ॾींहुं आहे ऐं दुआनि वारो ॾींहुं आहे। दुआनि में पंहिंजे पाण लाइ दुआऊं कयो असांखे बि दुआनि में यादि कयो ऐं उनखां अलावा नाज़रीन जेको ई वैक्सीनेशन जो मरहलो आहे इहो जारी आहे ऐं कीअं बि करे कोशिशि करे पाण बि वैक्सीनेशन करायो ऐं पंहिंजी जेका फैमिली मेंबर्स आहिनि उन्हनि सभिनी खे हिदायत कयो त हीअ जेको वैक्सीनेशन आहे उहो कराइणु घुरिजे छो जो हीअ जेके अफ़वाहूं फैलनि पियूं इहो ग़लति आहिनि ऐं तव्हां शऊर पंहिंजे पाण में जेको आहे न आणियो ऐं हीअ सभु असां लाइ ज़रूरी आहे असांजी हिकिड़ी ज़िमेदारी आहे त ईअं ई असां हिन पेंडेमिक खां निकिरी सघूं था। ऐं नाज़रीन नवां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555 उहो डायल कंदा अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। अव्हां जी जेका शमूलियत आहे असांजे प्रोग्राम खे अञा वधीक बहितरीन बणाईंदी आहे। असां सां गेस्ट बि गॾु आहिनि जी इकबाल मेमन साहब त कोरोना खां कीअं छुटकारो हासिल कजे? जी 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 सख्ती भी कजे बिल्कुल ऑस्ट्रेलिया में ॾाढी सख्ती हुन कई आहे फाइन आहिनि वॾा फाइन छा आहे जो माण्हू हिननि ॻाल्हि खे सम्झनि कोन था ऐं प्रीवियसली तव्हां ॾिसो त जेको आहे उन में बि हिकिड़ा डिफरेंट मिथ्स आहिनि असांजा छो जो असां वटि हिकिड़ी डीप रूटेड सोसाइटी आहे जेके मिथ्स ते हले थी ऐं इन जे करे माण्हू अवॉइड था कनि। ऐं तव्हांखे असांजो पर्सनल हिकिड़ो जा वाक़ियो थो ॿुधायां त असांजो हिकिड़ो आहे चौकीदार आहे स्टाफ आहे ऐं वॉज टोटली रिलक्टेंट फॉर द वैक्सीन। पोइ जॾहिं खां इहो साईं मुराद अली शाह साहब ऐं चीफ मिनिस्टर साहब जेको आहे सो इहो चयो त सैलरी बंदि कई वेंदी पोइ हुन जेको आहे सो वैक्सीन करायो। अच्छा पोइ हाणे असां पुछंदा आहियूं त ॾे ख़बर हाणे त तूं कराए छॾी त ॻाल्हि इहा आहे त इहो लातू के बुत बातू से नहीं मानते ऐं दुनिया में हिकिड़ी असां मैनेजमेंट में शइ पढ़ाईंदा आहियूं तव्हां बि पढ़ी हूंदी त पुश ऐं पुल थी पुश जेको आहे उहो ज़रूरी आहे न त तव्हां ॾिसो त असां हिकिड़ी तबियत क़ौम जेकी आहे असां हिकिड़ी लावाली क़ौम आहे जेको परवाह नथी करे ऐं तव्हांखे शायदि यादि हूंदो त जॾहिं तूफ़ान ईंदो आहे या स्टॉर्म ईंदो आहे त असांजा ॿार वञी समुंड ते बीहंदा आहिनि ॾिसूं कीअं थो अचे सो असांजी क़ौम में इहा शइ आहे सो उन खे हाइपर क़ौम आहे असांजी उनखे कंट्रोल करण लाइ गवर्नमेंट खे ऐं जीअं साईं वारा इन ते ॾाढो कमु कनि पिया FM ते कमु कनि पिया त माण्हुनि खे सम्झाइनि था त बाबा SOPs ज़रूरु सही ॾाढो मनोहर भुट्टो साहब छा चवंदा आहिनि टॉपिक ते वायरस जेको आहे? जी जी बिल्कुलु आहे या न आहे? बिल्कुलु बिल्कुलु
ॿ टे मतिलबु असां वटि इशू आहिनि हाणे जीअं वैक्सीन आहे न पढ़ियल लिखियल माण्हू त सम्झी थो वञे सही इहा बीमारी आहे ऐं वाक़ई इन लाइ असांखे प्रिकॉशन जेके बि शयूं आहिनि SOP पर जेके अनपढ़ आहिनि जेके ऐं 80% जा माण्हू आहे उहे सम्झी माना अञा ताईं सम्झा कोन आहिनि हिन ॻाल्हि खे त आहे छा उहो माशरे खे बि ॾिसनि था न कुझु असांजी माना गवर्नमेंट इलाही स्टेप वधा आहिनि जीअं साईं मुराद अली शाह गवर्नमेंट मुलाज़िम खे पाबंद कयो अथनि ठीकु आहे हू त मजबूर आहिनि वैक्सीन हणाइण लाइ पंहिंजी पघार बचाइण लाइ ठीकु आहे त जीअं असां वटि असां पढ़ियल लिखियल माण्हू जीअं मां तव्हांखे मिसाल ॾियां मोटरवे ते असां वेंदा आहियूं मां इलाही पंहिंजी मिसाल ॾींदा आहियूं त मोटरवे पुलिस खे ॾिसंदा आहियूं त बेल्ट खे छिके सीट ते रखंदा आहियूं ऐं मोटरवे जी चौकी या पास थींदा आहिनि पोइ मादरत सां सर हितां अवां जी ॻाल्हि खे इंटरप्ट कंदसि जो असां सां गॾु लाइव कॉलर मौजूद आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम हेलो केर कहिड़े शहर खां अदा भलीकार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिरान में छा चवणु चाहींदा जी जी कोरोना जी 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 इन में हिकिड़ो निंड कोन्ह थी छॾे बदन में सूर ज्यादा आहे जी जी असां इहो डॉक्टर सवाल पुछो ॿियो कुझु चवणु चाहींदा न ॿियो सभु ॿियो कुझु न चवणो डॉक्टर इहो ई सवाल पुछो थैंक यू सो मच अदा वहाँ कॉल के प्रोग्राम में शामिल थिया ऐं इंशाल्लाह वहाँ जिन सवाल जो जवाब वहाँ खां मिलंदो जी भुट्टो साहब ॻाल्हि पे थी त मोटरवे ते वहाँ जी 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 बिल्कुलु असां ईअं लॻंदो आहे असां जेको न हुकूमत ते थोरो कयूं पिया पंहिंजी सेफ्टी पंहिंजी सेफ्टी आहे ॿियनि बीमारियुनि में माण्हू वैक्सीन लॻाराए थो ही बि हिकिड़ी डिज़ीज़ आहे सॼी दुनिया में अची वई आहे माण्हू लॻाइनि बिल्कुलु थोरी मुंहिंजी असां वटि माशरो सभु पढ़ियल लिखियल माण्हू न आहिनि हिकिड़ो फार्म कयो आहे न ग़रीब माण्हू खे अनपढ़ माण्हू खे इलाही तकलीफ़ थिए थी जी जी उहो फार्म वीचारा खणी असां पाण सेंटर ते ॾिठो आहे जी जी ॿी टेबल ते ॿी टेबल ते ॿी टेबल ते फिरंदा अथनि हाणे हुननि खे फार्म भरणु बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि कयो इहो माना एजुकेशन ते डिपेंड थो करे त असांखे सभ खां पहिरीं त एजुकेशन हासिलु करणु खपे छो जो असां अगरि शहर वञूं था त हॉस्पिटल जो नालो बि न पढ़ी सघंदा आहियूं या न्यूज़ पेपर में अगरि अहिड़ी का ख़ासि न्यूज़ आहे उहा बि नथा पढ़ी सघूं या फ्यूचर जी ॻाल्हि आहे जी करंट सिचुएशन खे मुंहुं ॾियण लाइ हिकिड़ी टेबल या ॿ टेबल तव्हांखे उहे माण्हू जिन खे फॉर्म नथो भरणु अचे जी जी बिल्कुलु बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि कयो हाणे असां डॉक्टर गुलज़ार उस्मान खां अदा जेको सवाल कयो हुनजो जवाबु वठंदासीं त उन्हनि जे जवाब में छा चवणु चाहींदा हा मूं जेसिताईं ॿुधो पिए आवाज़ थोरो झको त शायदि अधे खे वैक्सीन खां पोइ अधे जो चवणु इहो हो त निंड वधीक पई अचे ऐं उन्हनि खे जिस्म में सूरत महसूसु थिए अच्छा हिन जूं हाणे ॿ टे शयूं थी सघनि थियूं पहिरीं ॻाल्हि आहे त वैक्सीन जो अञा ताईं को अहिड़ो साइड इफेक्ट अच्छा निंड घटि पई अचे ओके फाइन ठीकु आहे त हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो हर वैक्सीन जेका थींदी आहे दुनिया में ऐं इहो इनखे इन जे जवाब सां गॾु इहो वज़ाहत बि करे छॾियां त जीअं ॿारनि खे टुका लॻाराईंदा आहियूं हिफ़ाज़ती टुका त हल्को बुखार अचणु कॾहिं उन्हनि खे जिस्म में सूरु थियणु त इहो नॉर्मल आहे इहा शइ ख़ुदि या उनजी सम्झो पक पई ॾिए त उहा जेका वैक्सीन लॻी आहे उहा इफेक्ट करे पई तॾहिं उन में को साइड इफेक्ट अचे थो पर उहे साइड इफेक्ट माइनर हूंदा आहिनि हल्का सां हूंदा आहिनि ऐं उहे ॾींहं ॿिनि मिंटनि में ख़तमु थी वेंदा आहिनि जीअं ॿार खे बुखार थींदो आहे जेकॾहिं उन टुके जे करे वैक्सीन जे करे त असां चवंदा आहियूं कुझु बि न कयो तव्हां हिनखे पैरासिटामोल जी दवा पियारे छॾियो सही थी वेंदो हलियो अहिड़े तरीक़े सां कोविड वैक्सीन आहे तोड़े जो अल्हम्दुलिल्लाह इनमें तमामु घटि साइड इफेक्ट रिपोर्ट थिया आहिनि ऐं इहा ॻाल्हि रुॻो ईअं असां वधाउ में नथा कयूं जो लिटरेचर मौजूदु आहे ऐं बिल्कुलु बावसोक ज़रियनि इन जी तहक़ीक़ थी आहे उन मुताबिक़ तमामु घटि साइड इफेक्ट आया आहिनि इहा त हिकिड़ी चङी ॻाल्हि आहे पर बहरहाल साइड इफेक्ट अची सघनि था ऐं उहे माइनर अची सघनि था त जेकॾहिं अहिड़ो को साइड इफेक्ट आहे त बि अधे खे कोई परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे हू पंहिंजी जेका बैलेंस लाइफ आहे पंहिंजी जेका नॉर्मल ज़िंदगी आहे उनखे गुज़ारे उन मुताबिक़ हले इन ते घणो सोच न करे त भई हीउ छा पियो थिए थी सघे थो इहो इन वैक्सीन जे करे मञियोसीं मे बि उनजो को साइड इफेक्ट अहिड़ो हुजे जेको अञा ताईं रिपोर्ट थियो कोन्हे या ऑलरेडी एक्ज़ैक्टली ऑलरेडी को ॿियो उन्हनि खे हेल्थ प्रॉब्लम हुजे तंहिंजे करे थियो हुजे ॿ सूरतूं टी सूरत इहो त कॾहिं कॾहिं माण्हू सोचींदो आहे न जॾहिं कंहिं शइ ते
घणो त पोइ माण्हू खे फीलिंग ईंदी आहे पोइ Means के वहम जो कोई इलाज एग्ज़ैक्टली कोन्हे, न पर ईअं बि नथा चऊं एग्ज़ैक्टली अदो जेको चवे पियो बिल्कुलु ईअं ई ॻाल्हि हूंदी ऐं हू सही पिया चवनि समझदार आहिनि पर इहो इंसानी साइकी आहे सही। असां तव्हां सभई इन में पाणीअ वेठा सोचो न ॿ चारि कलाक कंहिं ॻाल्हि ते त उहो असांखे फीलिंग ईंदी इनखे असां चवंदा आहियूं साइकोसोमेटिक डिसऑर्डर त इन में को वरिड थियण जी ज़रूरत कोन्हे तव्हां रिलैक्स रहो बीइंग डॉक्टर मुंहिंजी सलाह इहा हूंदी त पाणी जझो पियो जी जी कोशिशि कयो वॉक कयो सुबुह सवेर अधु जेकॾहिं ॻोठ जो आहे या असांजा त शहर बि माशाल्लाह एॾा वॾा के न आहिनि नॉर्मल आहिनि ऐं उन में तव्हां अर्ली मॉर्निंग सुबुह सवेर कोशिशि करे तव्हां अधु कलाकु वॉक कयो हूअं बि लाइफ में करणु घुरिजे ऐं तव्हां उन में वेंदव वॾा साह खणो त इनशाला तव्हां सेट थी वेंदव बाक़ी इहो तव्हांखे आउं पक ॾियारियां थो त इनशाला तव्हांखे कंहिं क़िस्म जो प्रॉब्लम न थींदो इहो कुझु ॾींहंनि में तव्हां बिल्कुलु सही थी ज़ाहिर आहे वेंदव जेके हिकिड़ी वैक्सीनेशन तयार थी आहे उन ते मुख़्तलिफ़ रिसर्च थियूं आहिनि जी बिल्कुलु बाक़ाइदा ट्रायल्स थियनि था त जेको इंसान लाइ उहा नुक़सानकार न आहे तॾहिं त उन ते अप्लाई एग्ज़ैक्टली ऐं ॿियो ज़ोया तव्हां ॾिसो न सभ खां पहिरीं कंहिं वैक्सीन लॻाई असां डॉक्टर्स सभ खां पहिरीं हेल्थ केयर स्टाफ छाकाणि त वैक्सीन एॾी आई कोन पे स्टार्ट में असांखे फ्रंट लाइन वर्कर्स खे ई लॻाइणी हुई त सभ खां पहिरीं असां डॉक्टर्स लॻाई हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो जेकॾहिं इन में को नुक़सानु हुजे हा या इन में कोई घणा ख़तरनाक साइड इफेक्ट हुजनि त असां डॉक्टर्स कीअं लॻारायूं ठीकु आहे अच्छा हाणे थिए छा थो अॼुकल्ह हिकिड़ो त सोशल मीडिया आहिनि जिते उनजा फ़ाइदा आहिनि उते वरी उनजा कुझु नुक़सान बि आहिनि जॾहिं माण्हू छा था कनि बग़ैर कंहिं तस्दीक जे जेका ॻाल्हि किथां ॿुधी अफ़वाह उहो वधाए चढ़ाए अॻिते पेश करे था छॾीनि पोइ आम माण्हू पढ़े थो त परेशान थिए थो ऐं उन आम माण्हू जो ॾोह न आहे उनजी परेशानी बजा आहे पर इहो असांखे उनजो वहम दूर करणो आहे डॉक्टर्स खे असांजा जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि तव्हां मीडिया वारा तमामु पॉज़िटिव सुठो रोल प्ले कयो पिया त इहे सभु जॾहिं गॾिजी कंदासीं त आउं चवंदुसि त इनशाला माण्हुनि मां इहे वहम ऐं शक दूर थी वेंदो ऐं हू घणे में घणो पंहिंजो पाण खे वैक्सीन कराईंदा ऐं इनशाला इन वबा मां बि असां निकिरंदासीं ऐं असां हिकिड़ी नॉर्मल ज़िंदगी खे इंजॉय कंदासीं बिल्कुलु बिल्कुलु जी इक़बाल साहब जीअं त हाणे रांदियुनि जा माशाल्लाह तव्हां डायरेक्टर बि आहियो स्पोर्ट्स जा त हाणे डायरेक्टर्स जी जेकॾहिं रांदियुनि जी ॻाल्हि कजे ज़ाहिर एक्टिविटीज़ बि ज़रूरी आहे न त असां जेको आहे न डॉक्टर गुलज़ार उस्मान खां वरी अवां ॾे वेंदासीं त जी डॉक्टर गुलज़ार उस्मान रांदियूं भला केतिरियूं ज़रूरी आहिनि ॾिसो रांदियूं इक़बाल साहब तव्हांखे वधीक ॿुधाईंदा पर आउं सम्झां थो त सिहतमंद ज़िंदगीअ जे लाइ रांदियूं इंतिहाई ज़रूरी आहिनि ऐं हूअं बि असांखे ॾिसो रांदियुनि सां ॿ फ़ाइदा मिलनि था ऐं वधीक घणा फ़ाइदा साईं इक़बाल साहब बि ॿुधाईंदा हिकिड़ो बीइंग डॉक्टर जेको आउं सम्झां थो त असांजी सिहतमंद ज़िंदगी जे लाइ फिज़िकल एक्टिविटी तमामु ज़रूरी आहे जॾहिं असां रांदि रूंद कयूं था त असांजे जिस्म में जेके इज़ाफ़ी जेके असांजो मिसाल कैलोरीज़ हूंदियूं आहिनि उहे बर्न आउट थी वेंदियूं आहिनि फासिद मादा हूंदा आहिनि उन्हनि जो इख़राज थी वेंदो आहे हिकिड़ी ताज़गी तवानाई मिलंदी आहे तव्हांखे हिकिड़ो थियो ॿियो वरी विंदर विरहूं थींदी आहे रांदि सां तव्हांखे लुत्फ़ मिलंदो आहे तव्हांखे ख़ुशी महसूसु मिलंदी आहे तव्हांजो मश्ग़िलो हूंदो आहे तव्हांखे चङो महसूसु थींदो आहे तव्हांजे अंदरि पॉज़िटिव मस्बत सोचियूं ईंदियूं आहिनि त इन खां मथे ॿियो छा खपे ऐं हूअं बि हिन पैंडेमिक ऐं कोविड असांखे इहो वधीक वज़ाहत सां ॿुधाए छॾियो त बाबा ॾिसो सिहत हज़ार न सिहत सभु नेमत आहे अॻे चओ पियो न सिहत हज़ार नेमत आहे हाणे त ख़बर पई सिहत ई सभु कुझु आहे छाकाणि त जॾहिं सिहत डिस्टर्ब थी त असांजी मईशत वेही रही असांजा कार वहिंवार दुनिया जा बीह रहिया असांजूं रांदियूं इवन बीह रहियूं असांजो तालीम असांजूं मज़हबी रसूमात छा कुझु न बंदि थियो एवरीथिंग वॉज़ यू नो क्लोज्ड त उनजे पुठियां आख़िर में छा हो छा नुक़्तो कहिड़ो सिहत बचाइणी आहे यानी माण्हुनि जी हयाती बचाइणी आहे माण्हुनि खे बीमार थियण खां बचाइणो आहे त साबित थियो त सिहत हज़ार नेमत न सिहत हर नेमत आहे ऐं इन नेमत जे हासिलात में रांदियूं हिकिड़ो अहम किरदारु अदा कनि थियूं त आउं सम्झां थो रांदियुनि सां तव्हांजी न सिर्फ़ु जिस्मानी बल्कि तव्हांजी ज़हनी नशोनुमा थिए थी उहो रिलीफ थिए थो ऐं तव्हांजी पॉज़िटिविटी शागिर्द आहे त उनजी पढ़ाई में बहितरी अचे थी को कमकार कंदड़ माण्हू आहे ऑफिस जो कमु करे जेको बि उनजो कमु आहे त उनजी परफॉर्मेंस बहितर थिए थी इक़बाल साहब इन ते वधीक रोशनी विझंदा नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केरा न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स डॉक्टर गुलज़ार उस्मान जी त रांदियुनि ते ॻाल्हि पे कई त हाणे वरी असां एजुकेशन ते बि ईंदासीं डॉक्टर बि आहियो त जेके असांजा स्टूडेंट्स आहिनि उहो डॉक्टर वारी साइड मीन्स की मेडिकल वारी साइड केतिरो रुझान रखनि था ऐं वरी ज़ाहिर आहे हिकिड़ो एजुकेशन इंटर ताईं जॾहिं क्लियर कनि था हुन खां पोइ यूनिवर्सिटी जी हिकिड़ी हूंदी आहे तमन्ना भई हाणे वेंदासीं त डॉक्टर मेडिकल साइड उन्हनि जो घणो रुझान आहे ऐं ॿियनि जेके एक्टिविटीज़ आहिनि ॿियूं जेके डिपार्टमेंट्स आहिनि शोभा आहिनि उन्हनि ॾे उन्हनि जो जेको आहे ध्यानु उहो कुझु घटि थो वञे त छा चवंदा
त कंहिं सभिनी डिपार्टमेंट्स में वञणु खपे स्टूडेंट्स खे या एग्जैक्टली जी, जी। सभिनी डिपार्टमेंट्स में जी। वञिणो आहे, सभिनी जी पंहिंजी पंहिंजी अहमियत सही। आहे। आमतौर ते असां वटि हिकिड़ो थोरो स्टेरियोटाइपिंग सोच बि हूंदी आहे। जी। शुरू खां असां वटि इहो ई हूंदो आहे त भई डॉक्टर ऐं इंजीनियर ॿार खे ठाहिणो आहे, ॿिनि खां मथे ॿी का ॻाल्हि कोन हूंदी असांजे बचपन जी, में जी। ॻाल्हि कजे त, पर हाणे ईअं न आहे, हाणे तमामु बहितरीनु शोबा आहिनि ॿिया, हुन में तव्हां ग्रो करे सघो था। बाक़ी ॾिसो मेडिकल जे शोबे जी अञा बि ज़रूरत आहे, अञा हिन महिल जा जेके स्टेटिस्टिक्स आहिनि उन मुताबिक़ जी, जी। ऐं न सिर्फ़ु असांजे मुल्क में बल्कि पूरी दुनिया में सही। हेल्थ केयर प्रोवाइडर्स जेके आहिनि उन्हनि जो जेको रिकमेंडेड जेतिरो तइदाद हुजे उहो अञा बि घटि आहे। असां वटि 1300 माण्हुनि ते हिकिड़ो डॉक्टर आहे हिन महिल पाकिस्तान जी, जी। जेको 1000 हुअणु खपे, 1000 माण्हुनि ते घटि में घटि सही। हिकिड़ो अञा वधीक हुजनि। अहिड़े हिसाब सां नर्सिंग स्टाफ आहे, पैरामेडिकल स्टाफ आहे, त इन करे माण्हुनि जो रुझान इन तरफ़ वधीक हुजे थो त भई ठीकु आहे जेकॾहिं असांजो ॿार हेल्थ वारे शोबे में वञे थो त हुनखे जॉब्स अपॉर्चुनिटीज़ वधीक थियूं मिलनि। पर आऊं ईअं चवंदुसि असांजे नौजवाननि खे त ॾिसो मेडिकल या हेल्थ जो शोबो काफ़ी कुझु आहे पर सभु कुझु न आहे। ॿिए पासे तमामु घणी ग्रोथ आहे ऐं ख़ासि तौर ते हाणे तव्हां नौजवाननि खे चवंदुसि तव्हां कोशिशि कयो स्किल बेस्ड जेके जॉब्स आहिनि उनमें वधीक वञो, अहिड़ियूं डिसिप्लिन्स जॉइन कयो जंहिंमें तव्हां स्किल डेवलप थिए तव्हांजो, जी। तव्हां वटि मार्केट आहे। ऐं हाणे त ॾिसो ऑनलाइन ऐं इन दुनिया डिजिटल मार्केटिंग तरफ़ बि घणो वञनि था। वॾी अची वई आहे जो हाणे त असांखे इहे न आहे असांजो तव्हां वाही पांदी में वेही करे वाशिंगटन में पंहिंजूं शयूं विकिणी सघो था। जी, जी। मिसाल तो ॻाल्हि कयां, हैदराबाद जे शहर में वेही करे पूरी दुनिया तव्हांजी मार्केट आहे, तव्हांजे आङुरियुनि ते आहे, बिल्कुलु। तव्हां उन्हनि ते पहुची करे सघो था। त स्किल बेस्ड जॉब्स आहिनि, IT जूं फील्ड्स आहिनि, बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन, कहिड़ी फील्ड आहे जंहिंजी अहमियत न आहे, हर फील्ड जी पंहिंजी पंहिंजी अहमियत आहे। सही। असल ॻाल्हि इहा हूंदी आहे, ॿार अक्सर असांखां असांखे इहो जी। जेको सुवाल थींदो आहे टीचर जी। भई हाणे छा कजे, त आउं ईअं चवंदो आहियां भई ॾिसो तव्हां जेको बि तव्हांजी दिलि चए थो सही। हिन तरफ़ तव्हांजो लाड़ो आहे। जेकॾहिं पेरेंट्स आहिनि त उनखे ईअं सम्झाइबो आहे त भई तव्हां पंहिंजे ॿारनि जो लाड़ो ॾिसो, जंहिंमें उहो ख़ुशि महसूसु थो करे, सुठो कंफर्टेबल आहे, तव्हां उनखे उन तरफ़ वञणु ॾियो। स्कोप हू पाण माण्हू पैदा कंदो, जी, जी। जेकॾहिं उनमें अहलियत आहे। अहलियत आहे त हू कंहिं बि शोबे में तव्हां को बि हिकिड़ो नालो खणंदव त तव्हांखे उनमें मिसाल ॿुधाए सघां थो त जिन माण्हुनि मतिलबु वञी उन शोबे जी महराज ते पहुता, जी। उन्हनि तमामु वॾियूं कामयाबियूं हासिल कयूं। तंहिं करे तव्हां पंहिंजे सिर्फ़ु पंहिंजे पाण खे महदूद इन मेडिकल शोबे ताईं न करियो, जेके बि ॿिया शोबा आहिनि उहे कयो, ख़ासि तौर ते स्किल बेस्ड जॉब्स सही। आहिनि उन तरफ़ वञो। छो जो हाणे जो जेको ॿार आहे उहो काफ़ी टैलेंटेड बि आहे, IQ लेवल बि हुननि जो काफ़ी सुठो आहे, त अगरि हू वञे थो बिज़नेस साइड वञे थो या ॿियूं अहिड़ियूं जेके मार्केट साइड या वञे थो त तमामु माना आउं चवां थी एक्टिवली परफॉर्म करे सघे थो। ॾिसो असां हमेशह जी। सम्झंदो आहियां त असां पंहिंजनि ॿारनि खे ख़ासि तौर ते सही। शागिर्दनि खे असां अंडर एस्टिमेट ई कयो आहे, जी। पोइ टीचर हुजूं या पेरेंट्स हुजूं सही। या सोसाइटी हुजे, असां हमेशह ईअं चवंदा आहियूं उमूमन जी, जी। न पर मेजॉरिटी में त भई जेको अॼुकल्ह जो ॿारु पढ़े कोन थो, अॼुकल्ह जे ॿार में लक्षण न आहे, अॼुकल्ह सही। जे ॿार में इहो ग़लति था कयूं असां। ईअं असां नेगेटिवली ॿारनि खे न क्रिटिसाइज़ पिया कयूं त हू बहितर ख़राब ई थींदा, बहितर ख़राब तव्हां थींदा। उन्हनि खे हौसलो ॾियो, सही। तव्हां उन्हनि खे चओ बाबा ठीकु आहे यू कैन डू इट, उहे कनि पिया था। आउं सम्झां थो मुंहिंजा जेके ॿार स्कूल पढ़नि था दे आर मोर कंफर्टेबल विद दी गैजेट्स एंड दी ऑनलाइन क्लासेस में मोबाइल फोन जो नंढिड़ो मिसाल आहे, तव्हां घर में ॾिसो त उहे जेके नंढा ॿार आहिनि हू तव्हां खां सुठो इस्तेमालु कनि, बिल्कुलु। प्रेज़ेंटेशन सुठी ठाहे था। असां जेके सब्जेक्ट्स अची मेडिकल में उनमें स्टैटिस्टिक्स जी ॻाल्हि कयूं, असां मेडिकल पढ़ी वेंदा आहियूं, पोइ बि ख़बर न पवंदी आहे अॼुकल्ह जो ॿार जेको सो AO लेवल ते इन्हनि सभिनी में मास्टर थी वेंदो आहे। कई बार असांजे दोस्तनि जा फर्ज़ंद आहिनि जिनखे आउं पर्सनली सुञाणा, उहे लख लख रुपया हीअं घर वेठे कमाइनि था पिया डिजिटल मार्केटिंग में, यूट्यूब चैनल्स में, मुख़्तलिफ़ अलाए छा छा वेठा कनि। तव्हां ॾिसो न ॿारनि जो पोटेंशियल आहे, तव्हां उन्हनि खे हरूभरू हिकिड़ो इहो दग न ॾिसियो त बाबा हाणे तव्हांखे तोखे डॉक्टर ई थियणो आहे, असांजे ख़ानदान में जो नालो रोशन करिणो आहे, नालो हुन पासे रोशन थी बिल्कुलु हर शोबे में थी सघे थो, पंहिंजे पाण खे एक्सप्लोर कंदो। पहिरीं त ॻाल्हि इहा त ख़ुशि हूंदो ऐं उनमें उहो ई उनजे लाइ सुठो आहे। जी, जी। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं ख़ुशि आहे मुतमइन आहे तॾहिं उहो एक्टिवली परफॉर्म करे सघे थो, अञा अॻिते वधी सघे थो, टॉप ते पहुची सघे थो। न्यूज़ ब्रेक जो टाइम थियो आहे, वरी असां वापसि ईंदासीं, तव्हां ॻाल्हियूं असां कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन टाइम थियो आहे न्यूज़ ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स।
नाज़रीन एजुकेशन ते ॻाल्हि ॿोल थिए पई ऐं वरी जेके गेम्स आहिनि स्पोर्ट्स आहिनि उन्हनि ते ॻाल्हियूं थियनि पियूं त अव्हां केतिरो हिन में रुझान रखो था केतिरो इन एक्टिविटीज़ में शामिल थियो था त नाज़रीन अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555 डायल करे सघो था अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था जी इक़बाल मेमन साहब रांदियुनि जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हियूं कजनि त रांदियुनि खे कीअं था ॾिसो त ज़ाहिर आहे हिकिड़ो रांदियूं त रांदियूं आहिनि ई असांखे एक्टिव कनि थियूं पर हुन सां गॾोगॾु हिननि जी इंडस्ट्री जे हवाले सां त इहे केतिरो असांखे फ़ाइदो ॾेई सघनि थियूं केतिरो असांखे जीअं मुनवर साहब थोरी देरि पहिरीं चयो त असां वटि इन खे जेको आहे सो इग्नोर कयो जी ऐं हालांकि हींअर माज़रत सां असां वटि प्राइम मिनिस्टर साहब पाण स्पोर्ट्समैन आहिनि थी सघे थो त आहिस्ते आहिस्ते हू हिन ते कमु कंदा हुजनि हिकिड़ी प्रॉब्लम ॿियो आहे त असां वटि जेके पॉलिसीज़ ठहनि थियूं उहे पॉलिसी मेकर्स कोन आहिनि दुनिया में जीअं पॉलिसीज़ ठहनि थियूं तव्हां पाण रिसर्च स्कॉलर बि आहियो रिसर्च थींदी आहे हर शइ जे लाइ उहा भले जीअं मेडिकल आहे मेडिकल में एडमिशन थिए थी हुन लाइ पॉलिसी ठहंदी आहे बॉटम अप हुन ते रिसर्च थींदी आहे त कम्यूनिटी खे छा खपे स्पोर्ट्स जी बि ईअं ई थींदी आहे ऐं स्पोर्ट्स असां वटि अॻे इलाही थींदी हुई हाणे घटि थी वई आहे छो जो असां वटि स्पोर्ट्स जूं जॻहियूं ई कोन जेके पार्क्स आहिनि उहे कन्वर्ट थी विया आहिनि बंगलनि में या रेज़िडेंशियल हुन में ऐं जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे प्रिविलेज्ड माण्हुनि जे लाइ महदूद आहिनि त असांखे उन्हनि खे जेसि ताईं इंसेंटिव्स न ॾींदा त माण्हू स्पोर्ट्स में ईंदे ई कोन आउं तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां जिमखाना जो हैदराबाद जिमखाना में कंहिं वक़्त में 4 स्क्वॉश कोर्ट हुआ ठीकु आहे हींअर सिर्फ़ु 2 उन वक़्तु टोटल मेंबरशिप जेकी सा 500 हुई ऐं उन में 50-60 खिलाड़ी खेॾंदा हुआ जंहिंमें मेंबर्स ऐं डिपेंडेंट माना उन्हनि जा ॿार हींअर हालत इहा आहे त 2 स्क्वॉश कोर्ट बहितरीन एयर कंडीशन इंटरनेशनल लेवल जा आहिनि तव्हां वटि 25 खिलाड़ी कोन ठीकु आहे हाणे दुनिया में मोबाइल उते बि इस्तेमालु थिए पियो असां वटि बि थिए पियो पर असां वटि एक्सिस में इस्तेमालु थिए थो हुननि वटि मोबाइल जेको आहे सो एज़ ए यूटिलिटी इस्तेमालु थिए थो त बाबा कम्युनिकेशन जे लाइ ॿिया बि कम थी सघनि था पर हिकिड़ो लिमिट में असां वटि आहे 24 कलाक जेको आहे न ॿियो मतिलबु आहे त हिकिड़ो शोबाज़ी आहे त भई इज़ अ सिंबल ऑफ स्टेटस आई हैव टू हैव आईफोन या ॿियो एग्जैक्टली ॿार उन में ई साईं असां बि त स्क्वॉश खेॾूं त अलाए त इहे शयूं असांखे चेंज करणियूं पवंदियूं इवन डॉक्टर साहब वेठा आहिनि इन मौक़े जो हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे असां चाहींदासीं त असां क्लासरूम्स में बि हॉल्स में बि हिकिड़े अधु मिंट जो हिकिड़ो मैसेज उन्हनि खे ॾियो त बाबा तव्हां स्पोर्ट्स एक्चुअल स्पोर्ट्स खेॾो फिज़िकल स्पोर्ट्स खेॾो असां हिन उमिरि में बि स्पोर्ट्स खेॾूं पिया छो जो असां खेॾंदा आया आहियूं साईं बि खेॾे थो छो जो खेॾंदो आयो आहे बल्कि साईं त फर्स्ट क्लास क्रिकेटर बि रहियो आहे माशाअल्लाह त स्पोर्ट्स में जेसि ताईं असांजा ॿार न ईंदा त हू एक्सेल न कंदा एकेडमिकली बि एजुकेशन में बि एतिरो फ़ाइदो न थींदो डॉक्टर साहब वेठा आहिनि मूंखे करेक्ट कंदा अगरि आउं ग़लति आहियां पर तव्हांजी जेके वेन्स आहिनि उन में जेके ब्लड सर्कुलेशन थिए थी उहा बॉडी खे एडवांटेज ॾिए थी बिल्कुलु डेफिनेटली त निकिरनि था हाणे तव्हां ॾिसो त अॼुकल्ह लेडीज़ में हिकिड़ो सिलसिलो हलियो आहे त पाणी में उहो कुकम्बर विझंदियूं गजर विझंदियूं त उहो एंटी टॉक्सिन आहे पर तव्हां स्पोर्ट्स एक्टिविटीज़ करियो वधीक सुठो सो असां तव्हांजे प्रोग्राम जे हुन तां इहो ई चाहींदासीं त माण्हुनि वटि इहा शइ वञे ऐं ज़रूरी न आहे त उहो क्रिकेट ऐं हॉकी असांजी जेके पंहिंजूं देसी जेके गेम्स आहिनि जेके सिंधी गेम्स आहिनि उहे खेॾनि बहितरीनु गेम्स आहिनि ऐं उहे हुजणु खपनि हर फील्ड बिल्कुलु मनोहर भुट्टो साहब अवां छा चवंदा हिन ते न बिल्कुलु सही ॻाल्हि आहे स्पोर्ट्स हिकिड़ी कंप्लीट इंडस्ट्रीज़ आहे हींअर दुनिया में डोमिनेट करे थी असां हिन शइ ते फोकस कयूं जो असां वेही ज़ोरी माण्हुनि खे गेम छो करायूं तव्हां ग्रास रूट ते हरायो ठीकु आहे गवर्नमेंट जो इहो फोकस हुजणु खपे त प्राइमरी एजुकेशन में स्पोर्ट्स एतिरी कराइनि जो उन्हनि खे हिकिड़ी लाइफ में हिकिड़ी हैबिट थी वेंदी आहे न माण्हू जी आदत थी वेंदी आहे त असांखे डेली इहा शइ करणी आहे पोइ उहा शइ उनखे सिहत में बि कमु ईंदी
ऐं इन फ्यूचर में अगरि स्पोर्ट्स में अचणु चाहे थो एज़ ए प्रोफेशनल उनखे उहा बि कमु ईंदी। हाणे ॾिसो असांजा ईअं सरकारी स्कूल आहिनि, माना स्टूडेंट जी अटेंडेंस किथे 1000 आहे, किथे 2000 आहे, ऐं पीटी टीचर अपॉइंट थियल आहे हिकिड़ो। हाणे हिकिड़ो टीचर केतिरनि ॿारनि खे फोकस कंदो? माना असांजो फोकस ई कोन्हे हिन शइ ते, गवर्नमेंट जे तरफ़ां बि कोन्हे, ऐं आम रुझान बि माण्हुनि जो घटिजी वियो आहे। छो जो गुरबत वधंदी थी वञे, ॾींहों ॾींहुं महांगाई वधंदी थी वञे, स्पोर्ट्स जा इक्विपमेंट्स तमामु महांगा थी विया आहिनि। जेसि ताईं गवर्नमेंट सपोर्ट न कंदी त स्पोर्ट्स कंटिन्यू माण्हू नथो रखी सघे। ऐं दुनिया में त इंडस्ट्रीज़ थी वई आहे, सभिनि गेमनि जी उन्हनि फ्रेंचाइज़ ठाहे छॾियूं आहिनि, उन में उहो एडवर्टाइज़ कनि था, खिलाड़ियुनि खे बेनिफिट ॾियनि था। उनखां अलावा ॿियो इलाही माना स्टाफ आहे जंहिंमें उन्हनि खे रोज़गार मिले थो। ऐं खिलाड़ियुनि खे मां तव्हांखे मज़ाक करे ॿुधायां, हाणे असां वटि जीअं कोॾी कोॾी आहे, वीचारा पहलवान त आहिनि, ऐं तव्हांखे ॿुधायां त कोॾी कोॾी जे पहलवाननि जी खुराक या को आम पहलवान जी खुराक 10 टाइम्स आम माण्हू खां वधीक हूंदी आहे। त उन्हनि जो एक्सपेंसिस वधीक आहे, उहो किथां आणींदा? त उहो पहलवान आहिस्ते आहिस्ते ख़तमु पिया थियनि। हाणे इंडिया में फ्रेंचाइज़ अॼु खां 2-3 साल अॻु में ठही, त हुननि हिकिड़ो क्राइटेरिया सेट कयो त हिकिड़े पहलवान खे घटि में घटि बि 2.5 करोड़ रुपया असां ॾियूं। त हुननि माना एडवर्टाइज़मेंट कई, फ्रेंचाइज़ में माना स्पॉन्सर हथु कयूं, पोइ पाकिस्तानी 8 प्लेयर्स खे हितां सिलेक्ट कयो वियो। उहो अनफॉर्चुनेटली इंडिया ऐं पाकिस्तान जी जेका गवर्नमेंट पॉलिसी जे करे उन्हनि वीचारे खे वापसि करे छॾियऊं, उन्हनि खे बेनिफिट न मिली सघियो। पर इंडियन जेके पहलवान ऐं जेके ॿाहिरि जा ॿिया आया, माना घटि में घटि रेट 2.5 करोड़ रुपयो रखियो वियो। त इन मां अंदाज़ो लॻायो त हींअर इंडिया में तक़रीबन 14-15 फ्रेंचाइज़ आहिनि मुख़्तलिफ़ गेमनि जूं, जंहिंमें टेबल टेनिस, बैडमिंटन, स्क्वैश, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट त उअं ई नंबर 1 लॻी पिया दुनिया में, सॼी में इंडिया जी फ्रेंचाइज़। त उहो सॼी उनमें तक़रीबन लखों माण्हू इन्वॉल्व आहिनि, उन्हनि जी रोज़गार आहे। प्लेयर्स जेके इंटरनेशनल न आहिनि, जेके डोमेस्टिक लेवल ते असां वटि जेके डोमेस्टिक लेवल ते खेॾनि था, उन्हनि खे मुश्किल सां 20-25 हज़ार रुपया सीज़न में मिलनि था, ऐं इंडियन प्लेयर खे मिलनि था 25 खां 30 लख रुपया। हाणे एतिरो डिफरेंस अची वियो आहे त उहे माण्हू सभु पंहिंजे माना लाइफ में ख़ुशि लॻा पिया आहिनि स्पोर्ट्स में। तव्हां ॾिसो टोटल गेमनि में त असां वटि बि थी सघे थो, जेसि ताईं गवर्नमेंट को इनिशिएटिव न खणंदी त थींदो कोन। आम माण्हू जी वस जी ॻाल्हि न आहे, जो स्पोर्ट्स बि हिकिड़ी इंडस्ट्रीज़ आहे। त असां फ़िलहालु उनखे सिर्फ़ु उहो सिहत वारे माना हिसे में रखियो वेठा आहियूं। त तव्हां डॉक्टर तव्हांखे लिखी ॾिए बाबा वॉक कर, न त मरी वेंदे। त हाणे उन ते ई महदूद आहियूं असां। जेसि ताईं असां हिन ॻाल्हि खे सम्झी रहंदासीं त हीअ हिकिड़ी कंप्लीट इंडस्ट्रीज़ आहे, ऐं हिनखे एज़ ए प्रोफेशनल असां रखी सघूं था, पोइ असां वधंदासीं स्पोर्ट्स में। सही, ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। अच्छा भला अव्हां पाण बि क्रिकेट रहिया आहियो, पाण बि खेॾिया आहियो, उहो तजुर्बो कीअं रहियो? उहो बहितरीनु तजुर्बो रहियो असांजो। असल में असां जीअं माना टाइम में खेॾियासीं, सिंधी माण्हू खे माना अवेयरनेस बि घटि हुई, ऐं फोकस बि माना माइटनि जो घटि हूंदो हो। हींअर ताईं बि माना इलाही घटि आहे। हींअर बि ॿारनि खे असां इलाही, मां प्रोफेशनल कोचिंग बि कंदो आहियां, प्रोफेशनल फर्स्ट क्लास खेॾियो बि आहियां। इलाही टैलेंटेड छोकिरा हूंदा आहिनि जेके कीअं न कीअं मजबूरी छॾे वेंदा आहिनि। पोइ घणी 90s जे ॾहाके में असां चई सघूं था त माना सिंधी छोकिरनि सां ज़्यादती थी हुजे थोरी घणी, ॿिन्हिनि पासे थींदी आहे। पर हींअर त हिकिड़ो मीडिया जो दौरु आहे, को बि प्लेयर किथे बि स्कोर करे थो, सोशल मीडिया हुनखे खणी थी वञे मथे त भई हिन प्लेयर में टैलेंट आहे। हींअर रिसेंटली तव्हां ॾिठो त 2 प्लेयर असांजा इंटरनेशनल सर्किल में आया आहिनि, शाहनवाज़ ॾाहाणी, ॿियो आहे ज़ाहिद भट्टी, दादू जो आहे, उहो लाड़काणे जो आहे। त इहा हिकिड़ी ख़ुशाइद ॻाल्हि आहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे त सिंधी प्लेयर फस्ट टाइम पाकिस्तान टीम में शामिलु थिया आहिनि, ऐं इहे इनशाला दरवाज़ा खुलिया आहिनि सिंधी छोकिरनि लाइ। ऐं महिनत कनि, ठीकु आहे। महिनत जो ॿियो को बि नेमल बदल न आहे। तव्हां हिन दौर में महिनत कयो, तव्हांखे केरु बि नथो रोके सघे। मुंहिंजी त नौजवाननि खे एडवाइस आहे, फोकस कनि पंहिंजी महिनत ते, बाक़ी दरवाज़ा अलाह सां ई खुलींदो। बाक़ी इहो ब्लेम हींअर हिन दौर में माना नथा चई सघो त असां सां ज़्यादती थिए थी, छो जो हींअर मीडिया एॾो फास्ट थी वियो आहे जो तव्हांजे ज़्यादती लुकंदी कान, जे केरु बि कंदो त ज़ाहिर थी वेंदी। तंहिंजे करे फोकस रखनि पंहिंजी महिनत ते, इनशाला ॿिया प्लेयर बि ईंदा फ्यूचर में। ॾाढो सुठो। अच्छा इकबाल
साहब जीअं त इन्हनि ॻाल्हि कई आहे अवां बि चओ पिया त काफ़ी रेशो घटि आहे असां वटि इन्हनि स्पोर्ट्स तरफ़ कुझु ध्यानु घटि आहे त जेके खेॾनि था गेम्स या जेके रांदियुनि तरफ़ अचनि था उन्हनि में छा था ॾिसो त कहिड़ी उमिरि जा आहिनि मीन्स के नौजवान तबिको या ॿार या अञा वॾी एज जा? ॾिसो असां वटि जेके अचनि था उहे बिल्कुलु रॉ लेवल ते आहिनि उन्हनि जी एज़ अ बिगनर खेॾनि था जी हाणे जीअं हाणे तव्हांखे ॿुधायां त स्क्वॉश कोर्ट खे असां एज़ अ एम्प्लॉइज़ जी जी उनखे घणो इस्तेमालु था कयूं स्टूडेंट्स हालांकि स्क्वॉश आई डोंट नो के घणनि माण्हुनि खे शायदि ख़बर कान्हे पर स्क्वॉश में असां 40 सालनि ताणी दुनिया ते हुकूमत कई आहे 40 इयर्स ठीकु आहे ऐं हींअर असां वटि माण्हू खेॾण जे लाइ जीअं मूं तव्हांखे पंहिंजी जिमखाना जो बि मिसाल ॾिनो त स्टूडेंट्स खे असां पुश कंदा आहियूं कॾहिं कॾहिं असां वेठा आहियूं स्टूडेंट्स अचनि था असां उन्हनि खे चवंदा आहियूं बाबा सुभाणे बि अचिजो परीं बि अचिजो पर उहो गाइब के आहिनि जेके सिर्फ़ु पाण खे एक्सरसाइज करण लाइ अचनि था त ही बाक़ाइदा जीअं साईं चयो त प्रोफेशनली खयो वञे इहा हिकिड़ी साइंस आहे कोच जेको आहे उन्हनि खे ॿुधाईंदो त किथे किथे हाणे हू पंहिंजी एनर्जी ते इस्तेमालु कनि था पर हुननि खे ब्रेन इस्तेमालु हुन सां गॾु कंदा त हू वधीक इफेक्टिव थींदा ॿियो इहो आहे जो जेके बि पीपल एट द हेम ऑफ द अफेयर्स वेदर यूनिवर्सिटीज़ में या कॉलेजिस में या मथे पॉलिसी मेकर उन्हनि खे हिकिड़ो पुश करणो पवंदो त बाबा स्पोर्ट्स खे वधाए ऐं स्पोर्ट्स डॉक्टर साहब वेठो आहे स्पोर्ट्स खे ॾिसी मूंखे ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि यादि आई जेको साईं अता इहो पंहिंजो फ़तेह मोहम्मद मरी साहब हिकिड़ी पंहिंजी तकरीर में हुन में आई वॉज द चीफ गेस्ट ऐं साईं त होस्ट हुयो हुन में उन इहा ॻाल्हि चई त ॿाहिरि इहा ॻाल्हि चवंदा आहिनि त जेॾी महिल यूनिवर्सिटीज़ में या इदारनि में स्पोर्ट्स पई थींदी आहे ॿाहिरां माण्हू ॾिसंदा आहिनि त हू चवंदा आहिनि त दिस नेशन इज़ अ हेल्दी नेशन हाणे अगरि इन थीम कई असां वठी वठूं त पोइ मूंखे सम्झ में नथी अचे इट्स वेरी आयरनिकल के असांजा पढ़ियल लिखियल माण्हू इहा ॻाल्हि सम्झी नथा जेॾी महिल हू पाण इन शइ खे सम्झनि था त हेल्दी नेशन ठहंदो ई तॾहिं जेॾी महिल उहे ॿार पिया रांदि किरंदा तव्हां ॾिसंदा सो असां इहो ई तव्हांजे प्रोग्राम सां इहो ई चवंदासीं त पॉलिसी मेकर्स इन ते नज़र रखनि सही अच्छा असांखे इन लाइ कहिड़ा जेका आहिनि क़दम खणणु खपनि इन ते असां डिस्कस कंदासीं पर नेक्स्ट सेगमेंट्स में इंशाअल्लाह नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स जी इकबाल साहब हाणे PSL जेको हले पियो हुन PSL खे कीअं था ॾिसो ज़बरदस्त अपॉर्चुनिटी आहे ऐं छा आहे जो इहो इंटरनेशनल हुआ आहे हूअं त खणी असां हुनखे चऊं था त पाकिस्तान सुपीरियर लीग पर ही इंटरनेशनल हुआ आहे छो जो हुन में इंटरनेशनल खिलाड़ी खेॾनि था ऐं हीअं त कंहिंजे बि इंटरनेशनल वेन्यू हिन में हिकिड़ो वॾी अपॉर्चुनिटी आहे अॻे काउंटी क्रिकेट थींदी हुई त हितां खां के खिलाड़ी उहे बि वेंदा हुआ जिन अञा टेस्ट कान खेॾी हाणे ही पाण खे ॾेखारण जो ॾाढो ज़बरदस्त मौक़ो आहे जेको बि पंहिंजे फर्स्ट क्लास लेवल ते सुठो परफॉर्म करे थो उन खे अपॉर्चुनिटी आहे ऐं त इहो छा पाकिस्तान जे लाइ ॾाढो बहितरीनु आहे छो जो विच में हिकिड़ो त कोविड खां पहिरीं असांखे जेको आहे सो इहो बि हुयो त गेम्स कोन पिया आहियूं असां वटि क्रिकेट कान पई थी असां वटि दुबई में पई थी हाणे असां वटि हिकिड़ी अपॉर्चुनिटी अची वई आहे हर कुंड मां को बि माण्हू ख़ासि तौर ते क्रिकेट में पंहिंजे पाण खे निखारे सघे थो पंहिंजे पाण खे जेके हुन जो टैलेंट आहे उहो दुनिया ॾिसी सघे थी ऐं हू पंहिंजो करियर सुठो तमामु बहितरीनु जी भुट्टो साहब जीअं त हाणे जेकॾहिं यूनिवर्सिटियुनि में ॾिठो वञे मुख़्तलिफ़ त हुते केतिरो जेके सीटूं आहिनि उन्हनि जी स्पोर्ट्स जे हवाले सां चइजनि त उनखे कीअं था ॾिसो त बराबरि आहिनि या किथे वैकेंसीज़ घटि किथे वधीक हा न इहो तव्हां ॾाढो मज़ेदार क्वेश्चन पुछियो आहे असां वटि माना मूंखे अॼु ताईं इहा ॻाल्हि सम्झ में न आई आहे त हिकिड़ी गवर्नमेंट जी पॉलिसी आहे त किन यूनिवर्सिटियुनि में स्पोर्ट्स जी बेसिस ते सीटूं आहिनि सभिनि में
आंधी रिकॉर्ड सभिनि में आहिनि हाणे इम्प्लीमेंट नथा कनि ऐं छो नथा कनि इहा असांजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे इहो वज़ीर आला सिंध खे सोचणु खपे हिन ते छो जो NED कराची यूनिवर्सिटी में स्पोर्ट्स कोटा जूं सीटूं आहिनि 30% आहे 20% आहिनि कराची यूनिवर्सिटी में आहिनि इवन सिंध यूनिवर्सिटी में आहिनि क़ाइद अवाम यूनिवर्सिटी नवाबशाह में बि आहिनि ख़ैरपुर यूनिवर्सिटी में बि आहिनि माना सिंध जी ॻाल्हि थो कयां जेके गवर्नमेंट सेक्टर में यूनिवर्सिटी अचनि थियूं असांजे मेहरान यूनिवर्सिटी में कंहिं दौर में हुयूं हाणे कोन्हनि माना इम्प्लीमेंट नथो थिए लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ जंहिंमें असां तालुक़ु रखंदा आहियूं उन में बि सीटूं ऑफिशियली आहिनि पर इम्प्लीमेंट नथी थिए इहो बि हिकिड़ो नौजवाननि जो लॉस आहे स्पोर्ट्स जो माना स्पोर्ट्समैन जेको स्पोर्ट्स खेॾे थो त उहो एकेडमिक वारे पासे थोरो माना हुनजो टाइम हुनखे नथो मिले जो हुन माना अचे त हुनखे एज ॾियण लाइ ॿियनि यूनिवर्सिटियुनि ते इहा माना पॉलिसी फॉलो कई आहे इवन NED यूनिवर्सिटी सम्झो त इंजीनियरिंग में मेहरान खां बि मथे आहे रैंकिंग में त उन्हनि रखियूं आहिनि सीटूं ऐं हिकिड़ो क्राइटेरिया सेट कयो अथनि त बाबा हिन क्राइटेरिया ते जेको खिलाड़ी ईंदो त असां हुनखे सिलेक्ट कंदासीं पोइ मुख़्तलिफ़ गेमूं आहिनि उहे सिलेक्ट करे सघनि था त मेहरान यूनिवर्सिटी या लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी छो नथी करे सघे या इवन ॿियूं यूनिवर्सिटी आहिनि त इन ते माना गवर्नमेंट खे इहो इम्प्लीमेंट कराइणु खपे छो जो इहो बि हिकिड़ो एडवांटेज आहे स्पोर्ट्समैन खे त तव्हां प्रेशर सस्टेन कयो ऐं तव्हां मेरिट कयो जंहिंमहिल हर शइ में तव्हां मेरिट जी ॻाल्हि था कयो त हिते तव्हां परेशान छो था थियो मुंहिंजो त इहो माना चवणु आहे डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स खां पुछंदासीं जी इकबाल साहब त इन जे अबाउट छा चवणु चाहींदा बिल्कुलु सही पिया चवनि छो जो ॾिसो हाणे जेको आहे सो ॿियनि शोबनि में बि हिकिड़ा इफ ऐं बट्स आहिनि स्पोर्ट्स खे छो निग्लेक्ट कयो थो वञे पोइ जेॾीमहिल मतिलबु आहे त थोरो इफ एंड बट्स हिन में बि हूंदा पर वरी बि तव्हां ट्रांसपेरेंसी रखो तव्हां हिकिड़ी कमेटी ठाहियो ऐं एडमिशन प्रोसेस खे हलायो हिकिड़ा पावर्स ॾियो हुन कमेटी खे ऐं हू प्रेशर सस्टेन कनि को आउटसाइड प्रेशर त स्पोर्ट्स जूं सीटूं छो न मतिलबु मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अगेन मतिलबु आहे त हाणे इन ते असां आयरनिकल आहे असांजे पढ़ियल लिखियल पॉलिसी मेकर्स जे मथां द पीपल एट द हेम ऑफ द अफेयर्स हिकिड़ी माना शर्मिंदगी बि थिए थी त जीअं तव्हां थोरी देरि पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि चई त कननि में कपा विझी छॾिजे आहे त इहे शयूं आहिनि त मतिलबु हिकिड़ो माना हिकिड़ी जेको आहे सो असांजो खून थो खोले न ॾिसूं न ॿुधूं ऐं न दिलि दुखे त असांखे इन शइ खे सोचणो पवंदो मुनवर साहब ॻाल्हि ॾाढी भली कई त स्पोर्ट्स जूं सीटूं बि हुजनि ऐं स्पोर्ट्स खे इनहांस बि कयो वञे जिम्नेज़ियम खे मॉडर्न लेवल्स ते मॉडर्न लाइन्स ते डेवलप कयो वञे असांजे ॿारनि जी शख़्सियत वधंदी न उन्हनि जी पर्सनैलिटी वधंदी न असां छो नथा चाहियूं त असांजी क़ौम वधे त अगेन सो कॉल्ड जेके पाण खे पढ़ियल लिखियल चवनि था पर पोइ हिते ई दम टुड़े था वञनि त इहे उन्हनि खे सोचणो पवंदो उन्हनि खे पॉलिसीज़ चेंज करणियूं तमामु बहितरीन अच्छा डॉक्टर गुलज़ार उस्मान साहब जी ॻाल्हि कई सो काल जेके पढ़ियल आहिनि उन्हनि खे सो काल ई चइबो त हाणे अव्हां कीअं था ॾिसो त असांखे गेम्स तरफ़ या इन्हनि रांदियुनि तरफ़ कीअं अचणु घुरिजे हिकु ज़ाहिर फ़र्द जी बि ज़िम्मेदारी हूंदी आहे छो जो गवर्नमेंट त ठीकु आहे उन लाइ कहिड़ा एक्शन्स खणे थी कहिड़ा नथी खणे पर हिकिड़ो हर फ़र्द जी जहिड़े हिसाब सां ज़िम्मेदारी आहे त हिनखे कीअं इम्प्रूव करणु घुरिजे न बिल्कुलु सही था चओ ऐं असांजे भुटे साहिबु ऐं असांजे इकबाल साहिब खे हिकिड़ी नई शइ मूं हुननि जी डिस्कशन मां सिखी ॿुधी ऐं वाक़ई में असां इहो निग्लेक्ट कंदा आहियूं त भई स्पोर्ट्स डेफिनेटली तव्हांजी सिहत लाइ ज़बरदस्त आहिनि ई आहिनि तव्हांजो विंदर ग्रो बि उन सां मिले थी पर उन सां तव्हां इंटरनेशनल मार्केट हिट करे सघो था तव्हां पंहिंजनि नौजवाननि जे टैलेंट खे उहो वञी दुनिया में ॾेखारे सघनि था हिनखे हिकिड़ी तव्हां इंडस्ट्री में कन्वर्ट करे सघो था ऐं वाक़ई में हिकिड़ी हाई पेड ऐं हाई अर्निंग इंडस्ट्री आहे ऐं PSL जो जीअं ज़िक्र कयो साईं जिन नाला ॿुधाया त शाहनवाज़ ॾहाणी ऐं इन में ॿ टे ॿिया नाला तव्हां एड करे छॾियो नोमान अली सांगड़ खां पोइ शर्जील खान ऐं अज़ीम घुमण असांजे हैदराबाद जा सो ही नौजवान हिते आया न टैलेंट हुयो ऐं जॾहिं हू वञी मैच विन कंदा आहिनि परफॉर्मेंस कंदा आहिनि पूरो हैदराबाद पूरो सिंध पूरो पाकिस्तान उन ते फ़ख्रु पियो कंदो सही बिल्कुलु पाकिस्तान पूरो फ़ख्रु थो करे ऐं जेको आहे न ज़ाहिर जंहिं फील्ड में जंहिं पंहिंजे पाण खे मञणो आहे न त असां फ़ख्रु ई कंदा आहियूं हितां ई असां कंटिन्यू कंदासीं डॉक्टर साहब माज़रत सां टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन असां ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं कहिड़ा न मुंहिंजो
सुबह मेहरान में जी मुनवर भुट्टो साहब PSL जो हींअर जेको आहे उनखे कीअं था ॾिसो त हले पियो क्रिकेटर बि आयो ऐं वरी डिप्टी डायरेक्टर बि आयो हिन स्पोर्ट्स में हाँ न बिल्कुलु तमामु भलो माना विच में रुकिजी वियो त असां त माना मायूसी थिया पर मायूसी ख़तमु थी वई वरी माना स्टार्ट थी वियो वेन्यू चेंज थी वियो अबू दुबई में माना मैचिस हला विया बहरहाल उन सां को फ़र्क़ु कोन थो पए क्राउड माना आहे कोन पोइ पाकिस्तान में थिए या अबू दुबई में थिए खिलाड़ियुनि लाइ हिकिड़ी वॾी अपॉर्चुनिटी आहे ऐं नए खिलाड़ी जेके एमर्जिंग प्लेयर्स आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ो वॾो मौक़ो आहे त पाण खे शो ऑफ कनि ऐं पंहिंजो फ्यूचर ठाहिनि ऐं नेक्स्ट जेके मतिलबु खिलाड़ी बेंचनि ते वेठा आहिनि उन्हनि लाइ बि मौक़ो आहे त उन्हनि मां जेके इंटरनेशनल खिलाड़ी अचनि था उन्हनि मां सिखनि था पोइ वरी पंहिंजी जेको नेशनल गेम थिए थी डोमेस्टिक में उन्हनि खे उनजो एज मिले थो पोइ पंहिंजी परफॉर्मेंस कनि था उहो उन्हनि लाइ हिकिड़ो वॾो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे त फ्यूचर में पंहिंजी टीम में जॻह ठाहे सघनि त इहो हिकिड़ो तमामु भली शइ आहे PSL जे करे छो जो वर्ल्ड क्लास खिलाड़ी अचनि था हू त तव्हांखे मौक़ो न मिलंदो त जेके खिलाड़ी डोमेस्टिक जा आहिनि उन्हनि सां मिलनि था उन्हनि सां प्रैक्टिस कनि था उन्हनि जा व्यूज़ शेयर थियनि था उन्हनि खां सिखनि था त इहो हिकिड़ो तमामु हिकिड़ी भली शइ आहे नए माना नए प्लेयर्स लाइ त उन्हनि खे डोमेस्टिक में तमामु घणो फ़ाइदो थिए थो त कॉन्फिडेंस लेवल वधे थो पोइ माण्हू बॉलर आहे या बैट्समैन आहे त उहो पंहिंजी परफॉर्मेंस सुठे नमूने करे थो ऐं पंहिंजी परफॉर्मेंस खे पीक ते आणे थो पोइ उन लाइ रस्ता खुलनि था त उहो डोमेस्टिक खेॾी ऐं पाकिस्तान टीम में अची वञे त इहो हिन दफ़े माना सिटी एसोसिएशन माना जेको PCB हिकिड़ो नओं प्रोग्राम माना फस्ट टाइम लॉन्च थिए पियो अॻु में हूंदा डिस्ट्रिक्ट वाइज़ उहो डिस्ट्रिक्ट वाइज़ ख़तमु करे सिटी माना क्रिकेट एसोसिएशन ठाही अथनि उनमें तक़रीबन 80 सिटीज़ आहिनि पूरे पाकिस्तान में माना मथां हिकु ॿ घटि हुजे वधीक हुजे त हिन दफ़े इमरान ख़ान शायदि माना खिलाड़ियुनि जे लाइ जेका अॻु में मां ॻाल्हि कई त खिलाड़ियुनि खे पैसा घटि था मिलनि हिन दफ़े शायदि हिननि पैसा बि वधाया आहिनि त एतिरा त कोन वधाया अथनि पर हाणे कुझु न कुझु माना बहितरी अचे पई आहिस्ते आहिस्ते असांखे उमेदु आहे अलाह मां छो जो इमरान ख़ान क्रिकेटर रहियो आहे असांखे वॾी उमेदु हुई त स्पोर्ट्स लाइ ई कुझु कमु भला कंदो पर फ़िलहालु हू पंहिंजे ॿियनि कमनि में मसरूफ़ आहे या फासो ॿिया स्पोर्ट हुनखे विसरी वई आहे इलाही डिपार्टमेंट्स जूं टीमूं बंदि थी वियूं आहिनि त इन जे करे इहो ज़रूरी आहे त माना माना खिलाड़ी ऐं PSL जे करे बि माण्हुनि खे शौक़ु वधे पियो क्रिकेट जो उहो ई असांखे सॼे पाकिस्तान में माना शौक़ु आहे इंडिविजुअली हा बिल्कुलु न खेॾण न माण्हू प्राइवेट स्पॉन्सर आहे असल में तव्हांखे ॿुधायां न PCB जो को कमाल न आहे मां पाण फर्स्ट क्लास प्लेयर रहियो आहियां हिन में PCB जो को कमाल न आहे PCB खे रेडीमेड प्लेयर मिलनि था छो जो इन माना असांजी जेका सॼी पाकिस्तान जी कम्यूनिटी आहे उनखे पर्सनल शौक़ु आहे ऐं तव्हां ॾिसो न फ्रेंचाइज़ बि पर्सनल माण्हुनि जूं आहिनि माना शौक़ सां त असां त चवंदासीं त अञा बि हिकु ॿ फ्रेंचाइज़ ॿियूं ठहनि जीअं ॿियनि खिलाड़ियुनि खे बि मौक़ो मिले इंडिया में जीअं 8 आहिनि त असां वटि बि ईअं थियणु खपनि पॉपुलेशन जे हिसाब सां त खिलाड़ियुनि खे बेनिफिट मिलंदा त इहे भली शइ आहे त हाणे पैसो बि ईंदो खिलाड़ियुनि खे बि मिलंदो इहो बि माना हिकिड़ी माना बेरोज़गारी ख़तमु थियण जो बि हिकिड़ो तरीक़ो आहे त PSL तमामु भली शइ आहे इनशाला नेक्स्ट टाइम जेका सॼी पाकिस्तान में थींदी असांजी त हिकिड़ी डिमांड PCB खे अॻु में बि रही आहे त हैदराबाद में बि मैचिस अरेंज कराए वञनि छो असांजे लोकल प्लेयर्स बि हींअर टीमनि में खेॾनि था हसनैन आहे सरजील ख़ान आहे नोमान अली आहे इहे असांजे हैदराबाद जा आहिनि ऐं तमामु बहितरीनु खिलाड़ी आहिनि त उन्हनि जे करे बि हैदराबाद या परसगदाई जेके बि इलाइक़ा आहिनि जामशो दादू जेके मीरपुर ख़ासि उन्हनि मां बि खिलाड़ी ईंदा पर हाणे नियाज़ स्टेडियम में असां वटि माना मैचिस नथा थियनि त इहे गवर्नमेंट खे या हैदराबाद कमिश्नर खे इन्हनि खे सोचणु खपे त मैचिस हिते अरेंज कनि छो नथा थियनि वॾी लेवल ते थियणु खपनि इन सां एडवांटेज मिलंदो लोकल प्लेयर्स खे हालत बेड़ी आहे त मैचूं कीअं थींदियूं डॉक्टर गुलज़ार उस्मान बि असां सां गॾु आहिनि जी डॉक्टर साहब जीअं हींअर गर्मियुनि जी सीज़न बि आहे त काफ़ी जेको आहे न खाधनि जे लिहाज़ खां बि असांखे कहिड़नि कहिड़नि खाधनि जो ख़्यालु करणु खपे या कहिड़ा कहिड़ा थधा थधा खाधा खाइणु खपनि त जीअं गर्मी खां बची सघिजे ऐं ॿियो त गर्मी ॿाहिरि निकिरूं था त केॾो उस आहे त उन हवाले सां उन खां कीअं बचिजे हा ॾिसो गर्मी वाकई में गुज़िरियल कुझु सालनि खां असां वटि जेका मामूल खां वधीक पए थी ऐं उन में पोइ ख़तरो हूंदो आहे हीट स्ट्रोक थियण जो ऐं लू लॻण जो त उन में यकीनन एहतियात करणु घुरिजे ऐं ख़ासि तौर ते सुबुह 11 खां वठी ऐं
4 वॻे ताईं जो जेको टाइम हूंदो आहे उनमें स्पेशल केयर करणी हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां घर खां ॿाहिरि निकिरो सफ़ा कोई ज़रूरी कम आहिनि त निकिरो, अदरवाइज़ तव्हां निकिरो था त पंहिंजो पाण खे प्रोटेक्टेड रहो, जीअं तव्हां डायरेक्ट सनलाइट तव्हां ते न अचे, कोशिशि करे। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे खाद खुराक जी जेसिताईं सवाल त असां हमेशह हूअं बि चवंदा आहियूं त जेके जंक फूड हूंदो आहे उनजो इस्तेमालु न करणु घुरिजे, ऐं ख़ासि तौर ते हिन मौसम में वधीक उनजो एहतियात करणु घुरिजे। स्पाइसी ऐं एक्स्ट्रा जेके फ्राइड माण्हू शयूं इस्तेमालु था कनि, आउटिंग जेका थिए थी उनमें एहतियात करणु घुरिजे। ऐं नेचुरल जेको तव्हांजो आहे असांजा जेके देसी खाधा आहिनि सिंध जा उन्हनि खे तव्हां इस्तेमालु कयो, उनमें लस्सी ॾही जो घणो इस्तेमालु कयो, सब्जियूं जेके बि आहिनि उन्हनि खे तव्हां वधीक इस्तेमालु कयो। अॼुकल्ह त अलहमदुलिल्लाह असां वटि अंब जी सूरत में जेके मेवनि जो बादशाह चइबो आहे उहो असां वटि माशाल्लाह वफ़र मिक़दार में मौजूदु आहे, त तव्हां उहे बि बिल्कुलु खाओ, पर एतदाल सां पंहिंजे हिकिड़े बैलेंस तरीक़े सां तव्हां इस्तेमालु कयो त यकीनन तव्हांजी सिहत लाइ बि सुठो आहे ऐं तव्हां गर्मी जे असरात खां बि महफ़ूज़ रहंदो। ऐं कोशिशि कजे गर्मी जे असरात खां बचण लाइ जीअं असांजा जेके ट्रेडिशनल तरीक़ा आहिनि सिंधी स्टाइल चऊं या असांजो जेके रिवायती पाकिस्तानी तरीक़ा आहिनि उहे इस्तेमालु कजनि, जीअं सॉफ्ट ड्रिंक्स या जेके फ्लेवर्ड जेके अचनि था शरबत उन्हनि खां परहेज़ करियो। असांजी थाधियल आहे पंहिंजी हिकिड़ी होममेड शयूं हूंदियूं आहिनि उहे लस्सियूं आहिनि ऐं जेको धोरो दही जो इस्तेमालु इन्हनि शयुनि खे वधीक इस्तेमालु कयो। चांवर आहिनि असां वटि त माशाल्लाह सुवारी सिंध असां वटि त ॾाढा लज़ीज़ क़िस्म जा असांजा खाधा आहिनि ऐं उन्हनि खे असां प्रोमोट बि कयूं, उहे खाऊं। असां हरूभरू ॿाहिरी दुनिया जे ऐं उन ॾेख वेख जे उन अकल्चरेशन जे चक्कर में अची करे अॼुकल्ह जेकॾहिं ॾिसे त इहो हिकिड़ो माना असांजे फैशन में अची वियो आहे त भई जंक फूड खाऊं। हा, उनजो डबल नुक़सानु आहे। हिकिड़ो त इलाही महांगा उहे खाधा हूंदा आहिनि ऐं ॿियो त उहे तव्हांजी सिहत लाइ बि सुठा न हूंदा आहिनि। तंहिं करे बहितर न आहे जो तव्हां पंहिंजा हिकिड़े रिवायती जेके थधा खाधा आहिनि जेके असांजे मौसम जे मुताबिक़ अलाह ताला उहे पैदा कया आहिनि असांजे उहे इस्तेमालु कजनि। तव्हां सम्झां थो उहा ॻाल्हि ॾाढी सुठी आहे। हिकिड़ी शइ जेका साईं वारनि जिन ते ॻाल्हाए पियो मूंखे हिकिड़ो आयो पियो ज़हन में हिकिड़ो पॉइंट आउं चाहींदुसि त उहो ज़रूरु रखां त ख़ासि तौर ते ॾिसो असां स्पोर्ट्स में ऐं पाण टीचर बि आहियां त आउं बार बार हुनजो ज़िक्र इन करे थो कयां त असां बि आमतौर ते डिस्करेज पिया कंदा आहियूं न ॿारनि खे, न बाबा तव्हां पढ़ाई तरफ़ ध्यानु रखो ऐं घर ॿार थो वञे त न बाबा ट्यूशन ते वञो मदरसे वञो पोइ वरी घर जो होमवर्क कयो। माना ॿार खे इहो फील कराइबो आहे त बाबा पढ़ाई जेका वेही कंदे उन में ई तूं कामयाबु थींदे, रांदि रूंद कंदे त खरी पवंदे न, मतिलबु हिकिड़ो सॉर्ट ऑफ इहो ग़लति आहे। ईअं न कयो, तव्हां ॿारनि खे ज़रूरु हा हुन में एतदाल रखिणो आहे, हुन में तव्हां कलाक ॿ कलाक जो इहो इवनिंग टाइम आहे थधो टाइम आहे, हुन में तव्हां ॿारनि खे ज़रूरु खेॾण जे लाइ उन्हनि खे तव्हां माहौल अहिड़ो फराहम करे ॾियो ऐं गॾोगॾु मोकलूं थियनि थियूं वैकेशन्स थियनि थियूं उन में तव्हां ऐं ख़ासि तौर ते असांजा जेके सिर्फ़ु असां क्रिकेट या हिकु ॿ जेके गेम्स आहिनि उन तरफ़ न हलूं, ॿियूं मुख़्तलिफ़ वैराइटी ऑफ गेम्स आहे असां उनखे प्रोमोट कयूं। तव्हां अंदाज़ो लॻायो असांजे लियारी जा स्ट्रीट चिल्ड्रन ॿार जेके वीचारा तन उघाड़ा उहे वञनि था ऐं स्ट्रीट चिल्ड्रन जो वर्ल्ड फुटबॉल कप खटे था अचनि, तॾहिं असां पूरो उनखे वापसि जॾहिं पुॼनि था त असां सॼी क़ौम उन्हनि खे ट्रिब्यूट थी पेश करे त भई अहिड़ा कई टैलेंटेड माण्हू ज़ाया थी वेंदा आहिनि ॻोठनि में नंढनि शहरनि में इवन वॾनि शहरनि में बि उन्हनि खे मौक़ा कोन मिलंदा आहिनि। त बिल्कुलु आउं एग्री कंदुसि त साईं वारनि जी ॻाल्हि सां त अहिड़नि ॿारनि जे लाइ एजुकेशनल इंस्टीट्यूट में सीट्स रखियूं वञनि, उन्हनि खे एज ॾिनो वञे, पोइ वरी जॾहिं हू इंस्टीट्यूट मां निकिरी अचनि था त पोइ उन्हनि जे लाइ जॉब्स अचनि, ख़ासि तौर ते डिपार्टमेंटल जीअं अॻे हूंदियूं हाणे मूं ॿुधो आहे त शायदि उन में बि कमी थी थिए, जीअं मुख़्तलिफ़ बैंक्स आहिनि मुख़्तलिफ़ इदारा आहिनि उहे अहिड़नि खे ऑनरेरी जॉब्स ॾींदा आहिनि त उहे ज़रूरु ॾियणु घुरिजनि त जीअं हिकिड़ो इंसेंटिव अचे ऐं माण्हू उन तरफ़ वञे। ऐं त ॾाढो हिन ॻाल्हि ते वधीक सोचां पियो त पाण पंहिंजे FM ते बि इहो प्रोग्राम कंदुसि त स्पोर्ट्स खे तव्हां इंडस्ट्री में बि वठी अचो न। ॾिसो असां वटि अॻे अनएम्प्लॉयमेंट आहे, जॉबलेसनेस आहे, अपॉर्चुनिटीज़ कोन्हनि। असांजो पाकिस्तान दुनिया जे बहितरीन स्पोर्ट्स जे सामान फराहम करण में मशहूरु आहे, सियालकोट आहे या ॿिया मुख़्तलिफ़ शहर आहिनि, त छो न असां सुठा रांदीगर बि दुनिया खे ॾियूं न ऐं ॾींदासीं। ऐं असांजे माण्हुनि में इलाही टैलेंट आहे, इहे जेके असां 8-10 नाला ॻणाया आहिनि अहिड़ा कई सवे माण्हू आहिनि असांजा जेके दुनिया जी मुख़्तलिफ़ काउंटीज़ में उन्हनि में रुगो हिकिड़ी रांदि क्रिकेट में ई उहो पंहिंजो पाण कनि पिया। स्क्वाश में असांजो एॾो बहितरीनु माना हिकु रोशन ख़ान, जहांगीर ख़ान, जानशेर ख़ान ऐं मुख़्तलिफ़ जेके रहिया आहिनि इन्हनि जो एॾो माना हिकिड़ो पूरी दुनिया में इन्हनि जो धको हूंदो, 40-40 साल ताईं असां हुक्मरानी कई आहे। त ईअं कजे न, वंजवटी आहे, मल आहे, असांजी कोॾी कोॾी आहे, इहे रिवायती गेम्स आहिनि, इन्हनि खे तव्हां इम्प्रूव कयो। ॿारनि खे चओ बाबा तव्हां इन पासे वञो। ऐं चवां थो हिकिड़ो ॿार डॉक्टर या इंजीनियर थी करे एतिरो कोन थो कमाए सघे जेतिरो क्रिकेटर या ॿिए कंहिं सुठे स्पोर्ट्स में वञे पंहिंजो टैलेंट ॾेखारे त करे सघे थो। हाणे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे त कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा असांजे व्यूअर्स खे? मैसेज अॼु असांजो मौज़ू हुई बि असां स्पोर्ट्स तरफ़ वधीक रहिया आहियूं त आउं सम्झां थो त असांखे कोविड बचाव जे लाइ पंहिंजो कंट्रीब्यूशन एज़ अ सिटी हिकिड़ो ज़िम्मेवार शहरी जे तौर ते जेके बि दोस्त अञा ताईं वैक्सीन कोन कराए सघिया आहिनि उहो
बेखौफ़ थी करे पंहिंजी वैक्सीन कराइनि। बीइंग डॉक्टर ऐं उन्हनि खे इहो वसोक सां चवां थो, उन्हनि खे इहो तसली ॾियां थो त अहिड़ो को हुन में मसइलो कोन्हे, तव्हां वैक्सीनेशन करायो। नंबर 1, जेसिताईं असांजी घणी आबादी वैक्सीनेटेड नथी थिए त असांखे SOP जो ख़्यालु रखिणो आहे, उहो तव्हां कंटिन्यू रखो। ऐं पंहिंजनि ॿारनि खे उन्हनि खे डिस्करेज न कयो, उनखे इनकरेज कयो। उहो हाणे नॉर्मल पढ़ाई तरफ़ अची विया आहिनि, गॾोगॾु स्पोर्ट्स तरफ़ उन्हनि खे वठी अचो। उहो तव्हांजी सिहत लाइ बि सुठो आहे, तव्हांजे विंदर विनू लाइ सुठो आहे, ऐं इवन तव्हांखे अपॉर्चुनिटीज़ बि मिली सघनि थियूं। तमामु बहितरीन। हाणे इकबाल मेमन साहब असां सां गॾु आहिनि। जी, कहिड़ो मैसेज पब्लिक मैसेज ॾियणु चाहींदा? चवंदुसि त भई हिकिड़ो त स्पोर्ट्स खे तव्हां वधायो, ऐं अगरि स्पोर्ट्स नथा खेॾो त सिंपल एक्सरसाइज करियो, योगा करियो, जुम्मा करियो, एरोबिक्स करियो, घर में ई करियो। सही। पर ये एक्सरसाइज ज़रूरी है, छो जो इहो तव्हांजे लाइ बहितरीन आहे हेल्थ लाइ। सही। मनोहर भुट्टो साहब असां सां गॾु आहिनि। जी, कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदासीं व्यूअर्स खे? बस मां पंहिंजे स्टूडेंट्स खे माना मैसेज ॾियां सभिनि खे तक़रीबन त पंहिंजी लाइफ में घटि में घटि बि 30 मिनट्स स्पोर्ट्स खे ॾियनि। पोइ हुनमें सभु स्पोर्ट्स अची वञनि, कहिड़ी जेका तव्हांखे वणे। जी। न त कुझु बि नथा कयो त आख़िर में 30 मिनट्स वॉक ई रखो। ठीकु आहे, त उनमें तव्हांजी माना हमेशह लाइ हिकिड़ी आदत बि ठही वेंदी ऐं तव्हांजी सिहत बि बहितरीन रहंदी। तमामु बहितरीन, ॾाढो सुठो लॻो, ॾाढी सुठी डिस्कशन थी। एजुकेशन जे हवाले सां चइजे, वरी जेको आहे न इहे ज़ाहिर जेको पेंडेमिक हले पियो उन हवाले सां चइजे, या स्पोर्ट्स जे हवाले सां चइजे, ॾाढो सुठो ॻाल्हायोसीं। ऐं उमेदु आहे त असांजे जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे बि ॾाढो सुठो लॻो हूंदो। थैंक यू सो मच, हमारे प्रोग्राम में आया, ॾाढी ख़ुशी थी। थैंक यू वेरी मच। नाज़रीन, टाइम थियो आहे हाणे ज़ाहिर आहे जेको असांजो प्रोग्राम आहे हिन जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। हाणे अव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजनि वॾनि जो बि ख़्यालु रखिजो। ऐं हाणे वरी इंशाअल्लाह असां सूमर ते वरी हाज़िर थींदासीं ऐं साम्हूं नई सुबह सां, नवनि महिमाननि सां, नवनि रंगनि सां। तेसिताईं पंहिंजो ऐं पंहिंजनि वॾनि जो ख़्यालु रखो। ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।